सॼे मुल्क जियां कोयटा में भी ॾियारी जूं तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं। ॾियारी जी मुख्य तक़रीब आर्या समाज मंदिर मस्जिद रोड में मुनक़िद कई वई, जिन में नंढनि तोड़े वॾनि भरपूर शिरकत कई। इन मौके ते ॿारनि जी ख़ुशी ॾिसण वटां हुई। असां नवा कपड़ा वरितासीं ऐं घर में हटड़ी रखीसीं, घर खे साफ़ कयोसीं और असां उनमें रामचंद्र जी तस्वीर रखीसीं ऐं रात जो असां लक्ष्मी माता जी आरती कंदासीं, नवा कपड़ा पातासीं, फटाका वॼायासीं ऐं खोड़ कुछ कयोसीं। ॾियारी जी तक़रीबन लाइ इंतज़ामिया पारां कयल इंतज़ामनि ते सदर हिंदू पंचायत राजकुमार इत्मीनान जो इज़हार कयो। हुनजो चवणु हो, असीं ॾियारी आज़ादी सां मल्हाए रहिया आहियूं। असांजो अॼु दिवाली जो त्योहार आहे जेको हर साल ईंदो आहे, असां ख़ुशियुनि सां मल्हाईंदा आहियूं और मज़हबी रसूमात सां मल्हाईंदा आहियूं। तव्हां ॾिसो हाणे बि असां मंदरु वेठा आहियूं, जेको पंहिंजो रसूमात हलंदी पई आहे। 3 ॾींहं असां पंहिंजी पूजा कंदा आहियूं। हीउ दिवाली जो त्योहार ख़ुशियुनि जो त्योहार आहे, अमन भाईचारे जो त्योहार आहे। और तव्हां ॾिसो असांखे इन्हनि जे इंतिज़ामिया केॾी सिक्योरिटी ॾिनी आहे। हिते असांखे एॾी सिक्योरिटी आहे कि असां पंहिंजो त्योहार मुकमल आज़ादी सां मल्हाईंदा आहियूं। कोई बि असांखे ख़ौफ़ ख़तर न आहे। और इहो मां पैगाम आलमी बिरादरी खे ॾींदुमि कि ॾिसो असां भई जेको आहे न कहिड़ी मुकमल आज़ादी सां पंहिंजो प्रोग्राम मल्हाईंदा आहियूं। ॾियारी जी तक़रीबन में जिथे पूॼा जो बंदोबस्तु कयो वियो, उते नंढनि ॿारनि पटाखा वॼाए ॾियारी जा मज़ा वधाए छॾिया। इब्राहिम बहराणी, जेकब न्यूज़, कोयटा।